हाणे असांजो ॿियो टॉपिक आहे व्हाट इज लेटर, माना सिंधीअ में अखर छा आहे। पहिरियों वारो, ए लेटर इज स्मॉलेस्ट यूनिट ऑफ लैंग्वेज, माना ए लेटर इज स्मॉलेस्ट यूनिट ऑफ लैंग्वेज, माना कंहिं बि ॿोलीअ जो नंढे में नंढो जेको एको आहे उहो छा हूंदो आहे, असांजो अखर। विथ हेल्प ऑफ विच वी राइट ए वर्ड, माना अखर जी मदद सां असां जेको आहे हिकिड़ो लफ़्ज़ लिखंदा आहियूं। ईच सिंबल ऑफ अल्फाबेट आर लेटर्स, इन जो मतिलबु इहो आहे त पाण चऊं जेके बि अल्फाबेट आहिनि, जेके बि पटियूं आहिनि, उन्हनि जी अखरनि में हर हिकु निशानीअ खे पाण अखर चवंदा आहियूं। जीअं पाण लिखूं था अलफ़ बे जे 52 निशानियुनि मां हर हिकु निशानी खे अखर चइबो आहे। माना पाणी सिंधी में डेफिनेशन त अलफ़ बे जे 52 निशानियुनि मां हर हिकु निशानीअ खे अखर चइबो आहे। जीअं असां सिंधी जे पटी में पढ़ूं था अलफ़ वंब, बे बदक, बे बुक, भे भित, ईअं थींदे थींदे ये यको। त जेके बि असांजी सिंधी पटीअ में 52 निशानियूं आहिनि, उन्हनि मां हर निशानी खे पाण छा चवंदासीं, अखर चवंदासीं। जीअं अलफ़ अम, बे बदक, बे बुक, भे भित खां थींदे ये यको। ईअं इंग्लिश में असां वटि बि लेटर कीअं थींदा आहिनि, ए बी सी खां थींदे थींदे ज़ेड ताईं। हाणे हिन में कॉन्सेप्ट हूंदो आहे, हिकिड़ा हूंदा आहिनि कैपिटल लेटर्स, कैपिटल्स माना वॾी एबीसी वारा अखर। पोइ ॿिया हूंदा आहिनि स्मॉल लेटर्स, माना नंढी एबीसी वारा अखर। ठीक है, त हर निशानी जेको ईच सिंबल ऑफ अल्फाबेट आर कॉल्ड लेटर। जीअं ए बी सी खां ज़ेड, पर पाण कीअं लिखी आहे, वॾी एबीसी में लिखी आहे। पोइ ए बी सी टू ज़ेड स्मॉल लेटर्स, माना नंढी एबीसी में लिखी आहे। ठीक आहे, हाणे असांजे लेटर्स जा जेके आहिनि कुझु क़िस्म हूंदा आहिनि। जीअं हिकिड़ा हूंदा आहिनि वॉवल, वॉवल लेटर। हाणे वॉवल लेटर कहिड़ा हूंदा आहिनि असांजा, ए ई आई ओ यू। हाणे वॉवल लेटर पाण कंहिंखे चवंदा आहियूं त उहे अखर जंहिंजो आवाज़ असांखे अलफ़ सां मिले थो। आवाज़ हुनजो कंहिंसां अचे, अलफ़ अंब जो साउंड जंहिंजो हूंदो उनखे पाण चवंदासीं वॉवल लेटर्स। उनखां अलावा ॿिया हूंदा कॉन्सोनेंट, माना असांजा वॉवल लेटर घणा थिया, ए 1 2 3 4 5, माना वॉवल अखर असांजा घणा आहिनि, असांजा 5 आहिनि। बकाया अंग्रेजी जा टोटल अखर असां वटि घणा हूंदा आहिनि, ए टू ज़ेड जा इहे हूंदा आहिनि 26। 26 में वॉवल असांजा थिया 5, त बाक़ी घणा थिया 21। 21 असांजा जीअं बी सी डी एफ जी एच जे के एल एम एन पी क्यू आर एस टी वी डब्ल्यू एक्स वाई ज़ेड। इहे जेके असांजा 21 अखर आहिनि, इहे असांजा कॉन्सोनेंट जेके आहिनि लेटर आहिनि, माना अखर आहिनि। हाणे 5 जेके वॉवल थिया, 21 असांजा कॉन्सोनेंट थिया, त टोटल असांजा घणा लेटर थी विया, 26 लेटर। ईअं असांजी सिंधीअ में असां
52 निशानियूं इस्तेमालु कंदा आहियूं ऐं हर हिकु निशानी खे असां छा चवंदा आहियूं? अखर।